हाणे तव्हांजे 5 दर्जे में जेको ग्रामर जा सभई टॉपिक्स आयल आहिनि उन जे बारे में थोरो मां रिपीटेशन करेंसि तव्हांखे ॻाल्हाए केरु बि न। सभ खां पहिरीं तव्हांजे लेसन में आयल आहे काफ़ियो ऐं रदीफ़ आयल आहे सभ खां पहिरीं। हा, जंहिंखां पुछां पियो बाबा हाणे काफ़ियो कंहिंखे चवंदा आहिनि वरी ॿुधायो। मिसाल ॾियो। अच्छा ठीकु आहे। रदीफ़ कंहिंखे चइबो आहे? हा, रदीफ़ जी माना छा आहे? लफ़्ज़ी माना हा ॿेल। हा, रदीफ़ माना ॿेल जो काफ़े जे पोयां अचे। अहिड़ो को शहर ॿुधा जंहिंमें रदीफ़ अचे। हा, जंहिंमें काफ़ियो अचे, काफ़ियो बचे रदीफ़ बचे। हा, तव्हां रदीफ़ कहिड़ो आहे हिन में? रदीफ़ तव्हां ॿुधायो। हा, निपाई सदाई काफ़िया ऐं इन में रदीफ़ कहिड़ो आहे? खुदाया। काफ़े जे पोयां अचे उनखे असां ठीकु आहे। उनखां पोइ 3 नंबर असांजो आहे हिन में